नासिन अवां खे आगाह कंदासीं। सऊदी अरब मां इमदाद जे आसिरे ऐं स्टेट बैंक जे अकाउंट में 3 अरब रुपया मुंतकिलीअ जे इम्कान बाद इंट्रा बैंक में डॉलर जी क़ीमत इंट्रा बैंक में डॉलर 1 रुपयो 33 पैसा सस्तो थी वियो आहे। आगाह कई पिया खे सऊदी अरब मां इमदाद जे आसिरे ऐं स्टेट बैंक जे अकाउंट में 3 अरब रुपया मुंतकिली जे इम्कान बाद इंट्रा बैंक में डॉलर जी क़ीमत 33 पैसा सस्तो थी वियो आहे। इंट्रा बैंक में डॉलर 1 रुपयो 33 पैसा सस्तो थी वियो आहे। आगाह कई पिया खे सऊदी अरब मां इमदाद जे आसिरे ऐं स्टेट बैंक जे अकाउंट में 3 अरब रुपया मुंतकिलीअ जे इम्कान बाद इंट्रा बैंक में डॉलर जी क़ीमत इंट्रा बैंक में 33 पैसा सस्तो थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सऊदी अरब मां इमदाद जे आसिरे ऐं स्टेट बैंक जे अकाउंट में 3 अरब रुपया मुंतकिलीअ जे इम्कान बाद इंट्रा बैंक में डॉलर जी क़ीमत 33 पैसा सस्तो थी वियो आहे। इंट्रा बैंक में डॉलर 1 रुपयो 33 पैसा सस्तो थी वियो आहे। अवां खे आगाह कई पिया सऊदी अरब मां इमदाद जे आसिरे ऐं स्टेट बैंक जे अकाउंट में 3 अरब रुपया मुंतकिलीअ जे इम्कान बाद इंट्रा बैंक में डॉलर जी क़ीमत 33 पैसा सस्तो थी वियो आहे।